करी में पीअण जे साफ़ पानी जा 4 खां वधीक फिल्टर प्लांट वरियनि खां गैरफाल बणियल आहिनि। जर जो खारो पानी वापराइण सबबि शहरी बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। इन हवाले सां शेरिन 30 टीवी जे रिपोर्टर याकूब जमाली सां हिन रीत वीचार विंडिया इन जो तव्हांखे ॾेखारियो। असांजे स्कूल में एक फिल्टर प्लांट आहे जेको चालू कोन्हे ऐं नलके जो पानी इलाही ॿाड़ो आहे जेको पीअण में इलाही तकलीफ़ थी थिए, खारो बि आहे ऐं असांजो सरकार सां इहो मुतालबो आहे त असांजो फिल्टर प्लांट वापसि चालू करायो। असांजे स्कूल जे भरिसां फिल्टर प्लान आहे। असांजो फिल्टर प्लान इहो बंदि पियो आहे। असांजे स्कूल जे नलके जो पाणी खारो आहे, सोलर प्लेटूं आहिनि पर इहो हले नथो। असांजो सरकार सां मुतालबो आहे त इहो फिल्टर प्लान असांखे ठाराए ॾियो। शहर त असांजो गंडर बणिजी वियो आहे। को बि शहर में तरक़ियाती कमु कोन्हे। मुतालबो थो करे इहो जांच कयो वञे ऐं अवामी पैसो आहे आवाम ते ख़र्च कयो वञे। गवर्नमेंट हाई स्कूल बुलड़ी शाह करीम वटि ही करोड़े रुपयनि जा जेके फिल्टर प्लांट जेके माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी ॾियण लाइ शुरू कया विया हुआ, पर उहे कुझु वक़्तु हलण खां पोइ को 5 सालनि खां ख़राबु आहे, कंहिंखे 7 साल थी विया आहिनि, कंहिंखे 8 साल थी विया आहिनि। उहे मुकमल तौर ते नाकारा बणियल आहिनि। असां डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान समेत अख़्तियारनि खां इहो मुतालबो था करियूं त तुर्त जेको आहे सो बुलड़ी शाह करीम जा नाकारा पियल जेके फिल्टर प्लान आहिनि उहे बहाल करे शहरनि खे पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत फ़राहम कई वञे।